दुनिया धोखे जो घर आहे। वमा हादिल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो दुनिया असां जेको तव्हां भज बजाए त काथों बि दुनिया अचे, दुनिया ठाहियूं, दौलत ठाहियूं, घर ठाहियूं, आबादियूं कयूं, फलाण कयूं। अल्लाह ताला त फरमाए छॾियो वमा हादिल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। दुनिया त धोखे जो सामान अथव। धोखे जे सामान जे पोयों लॻी पिया आहियो, धोखे जे सामान जे पोयों लॻी पिया आहियो। कहिड़ी ख़बर आहे तव्हां असां त चऊं था त पंहिंजे औलाद जे लाइ बि कुझु करे वञो, कहिड़ी ख़बर आहे मरण खां पोइ कॾहिं क़बर ते बि अचे अलाए न अचे। उन्हनि औलाद जे लाइ असां पंहिंजी आख़िरत तबाह करे छॾियूं, जेके औलाद एॾा बेवफ़ा जो मरण खां पोइ वीचारण बि हथ न विझनि, जिस्म खां बि परे भॼनि त मैयत के मुला खे घुरायो त गुसुल ॾेई विझेसि। असां छाजे लाइ हथ विझूं, मतां असांखे मौत लॻी वञे। एॾी बेवफ़ाई आहे।